सुनो लोक सकाफ़ती वरसे जी वारसीअ वारे हिन प्रोग्राम आलमी ओताक में अव्हांखे भलीकार। लोक अदब सिलसिले जो 36हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे ॾात धणी सां कचहरी ऐं टेक्निकल सबबनि जे करे हिन प्रोग्राम जो पहिरियों हिसो अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायोसीं। हिकु भेरो वरी अव्हां सां गॾु आहियूं। सभिनी ॾेही परॾेही पिरनि खे भलीकार। जी सॼणो लोक अदब सिलसिले जो 36हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे ॾात धणी सां कचहरी ऐं पाण कचहरी जारी रखंदासीं। कचहरी करे रहिया हुआसीं सिंध जे तमामु बहितरीन ॾाहे ॾात धणी लोक शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडीअ सां। मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडियो पंहिंजो लोक शाइरी जे हवाले सां शाइरी में कीअं आया उहो सॼो तारुफ़ असां अव्हां सां हिन ई आलमी ओताक जे पहिरें प्रोग्राम जे हिसे में असां अव्हांखे ॿुधाए चुका आहिनि। टेक्निकल सबबनि जे करे असां माज़रत ख़्वाह आहियूं जो प्रोग्राम जो पहिरियों हिसो मुकमल तौर ते कनेक्शन कटिजी वियो ऐं उन खां बाद वरी हिकु भेरो अव्हां सां गॾु आहियूं। मोहम्मद मोहसिन सां ॻाल्हि ॿोल जारी आहे पर अचो त असां हिकु भेरो वरी सिंध जे तमामु नाले वारे कलाकार सिंध जे तमामु बहितरीन कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी सां ऑनलाइन राब्तो कयूं ऐं मोहतरम मुमताज़ लाशारी खां मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडीअ जे हवाले सां संदन शख़्सियत जे हवाले सां कुझु पुछूं ऐं हिन प्रोग्राम आलमी ओताक जे हवाले सां बि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम मुमताज़ लाशारी साहब जो को ही असांजो आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो प्रोग्राम आहे उन में अव्हां जे पसंदीदा शाइर फ़कीर मोहम्मद मोहसिन कासमी चांडी जो अदबी इंटरव्यू बि हले पियो ऐं अव्हां माशाअल्लाह तमामु बहितरीन सिंध जे तमामु बलोड़ शाइरनि खे जेको आहे सो ॻायो आहे ऐं मोहम्मद मोहसिन खे बि ॻायो आहे। फ़कीर मोहम्मद मोहसिन जी शाइरीअ खे अव्हां कीअं पिया ॾिसो ऐं उन जे हवाले सां अव्हां जा तासुरात जेके असांजा ॾेह ऐं परॾेह में दोस्त ॿुधनि पिया त उन्हनि जे साम्हूं थियनि। अव्हां पंहिंजी महिरबानी करे ऐं ॿुधायो फ़कीर मोहम्मद मोहसिन जे हवाले सां संदसि शाइरी जे हवाले सां। मोहतरम आज़ीज़ लाशारी साहब तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे हिकिड़े तमामु आला क़िस्म जे माण्हू आला क़िस्म जे शाइर ऐं तमामु हिकिड़ी मोहबती शख़्सियत जे प्रोग्राम में शामिलु कयो आहे। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। मुंहिंजे सिंध जा सभु शाइर जेके आहिनि से तमामु सिंधी ॿोली जा वॾा वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि ऐं वॾो मक़ाम उन्हनि हासिलु कयो आहे जीअं दादर फ़कीर खां वठी मोहम्मद मोहसिन ताईं ऐं खोड़ सारा शाइर आहिनि ऐं के इन चवण में को वज़ाहत न लॻंदो त मोहम्मद मोहसिन साहब जी शाइरी में जेका आहे उहा रूह निताई ऐं उन में दुआ जो तसलसल आहे। माना हिकिड़ी दुआ शाइरी जेका आहे हिकिड़ी कलमी शाइरी थींदी आहे हिकिड़ी कलबी शाइरी थींदी आहे ॿी आलमी शाइरी थींदी आहे जेका मथां इल्हाम थींदो आहे। सही त हिन माण्हू जी शाइरीअ में मोहम्मद मोहसिन जी शाइरी में मूंखे इहे सभु वसूफ़ूं नज़र अचनि पियूं छो त हुनजी जेका असुल जेको लाड़ो आहे उहो सरकार दो आलम मदीने वारे साईं जे मोहबत वारो जेका छांव आहे ऐं हुनजे जो लॻाव जेको दीदी लाड़ो तमामु घणो हुनजी शाइरी में महसूसु थिए थो ऐं इन हवाले सां जॾहिं मूं कलाम मोहसिन जो पढ़ियो या ॻायो त मूंखे इहो महसूसु पियो थिए त हिकिड़ो वरी दुनिया में को ॿियो दादर फ़कीर वरी दुनिया में अची वियो आहे त मां ॾाढो ख़ुशि थियुसि त मुंहिंजे सिंध जा अहिड़ा शाइर जेके शाइरी कनि था हालांकि ही दोस्त ॿाहिरि रहे थो
पर उनजे बावजूद बि हिनजे ॿोलीअ में ऐं हिनजे लिखण में सिंध जी ख़ुशबू ऐं सिंध जी मिटी जी ख़ुशबू ईंदी आहे मूंखे। जी जी असीं तमामु बहितर ऐं यकीनन असांजी सिंध सरज़मीन कॾहिं बि जेका सा ख़ाली न आहे थियणी। हिन सिलसिले में ख़ासि तौर ते तव्हां जीअं ॿुधायो त दादन फ़क़ीर जे हवाले सां उनजी जेका शाइरी आहे उहा दादन फ़क़ीर जे लहजे वारी आहे। शख़्सी तौर ते असांजा सिंध जा शाइर ख़ासि तौर ते जंहिंखे थोरो बि अहमियत मिले थी त उहे पंहिंजे अना गुरूर तकबुर वॾाई में अची वञनि था। त मोहम्मद मुहसिन जी शख़्सियत खे अव्हां कीअं था ॾिसो? असल में मां कयां त जेके फ़क़ीर थींदा आहिनि न कंहिं दरगाह जा कंहिं बुज़ुर्ग जा कंहिं मुर्शिद जा कंहिं सैयद जा कंहिं फ़क़ीर जा कंहिं रहबर जा जेके फ़क़ीर सदाईंदा आहिनि उन्हनि जी मस्ती उहे उन्हनि जा मुर्शिद उन्हनि जा वली अल्लाह जेके अल्लाह जा मानड़ा आहिनि उन्हनि जी मस्ती खे उहे मारे छॾींदा आहिनि। जी त मूंखे हिन माण्हूअ में इहा शइ नज़र ईंदी आहे हेठां ई प्यार मोहबत ऐं उहो इन करे त हिनजो लाड़ो जेको आहे अल्लाह जे वलियनि ते हिनजो तमामु घणो लाड़ो आहे। ऐं मूंखे ज़ाती इहा बि ख़बर आहे त ही मशहूरनि वारे साईं जा मुरीद आहिनि ऐं उते त मोहबत जो खज़ानो असांखे ख़बर आहे उन्हनि बुज़ुर्गनि त मोहबत आलमी दुनिया पूरी दुनिया में उन्हनि मोहबत जो दर्स ॾिनो आहे। जी हिन माण्हू में मूंखे उनजे हेठां ई उनजे प्यार ऐं मोहबत ऐं उनजो अख़लाक उहो मूंखे महसूसु थींदो आहे त हिकिड़ी किथां को विरसो मिलियल हुजे। ऐं हूअं बि फरमान आहे त मोमिन ऐं मुरीद मुर्शिद जी सूरत में नज़र अचे। जी माना मुरीद जेको आहे उनजी शकिल सूरत मुर्शिद सां निस्बत रखे। त जीअं मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त चीज़ल साईं साईं रखियल साईं जो पुटु आहे। जी चीज़ल साईं ॿियो हिकिड़ो लाशारी चीज़ल साईं सां गॾु फैज़ल फ़क़ीर हा उहो बि फैज़ल फ़क़ीर साईं रखियल साईं जो मुरीद हो। जी ऐं उहो फैज़ल फ़क़ीर हिकिड़े दफ़े चीज़ल साईं खे कंहिं कोर्ट में सॾु थियो त चीज़ल साईं जी जाइ ते सूफ़ी फैज़ल फ़क़ीर खे मोकिलियो वियो चीज़ल करे। सही माना तव्हां उन्हनि जी सूरत ॾिसंदव न चीज़ल साईं जी ऐं सूफ़ी फ़क़ीर साईं जी फैज़ल साईं जी सूरत ॾिसंदव न त तव्हांखे ईअं लॻंदो त इहो साॻियो हिकिड़ो चीज़ल आहे। माना हुन में को फ़र्क़ु न आहे। रखियल साईं जी सूरत में उन्हनि जी सूरत में तव्हांखे ईअं लॻंदो माना गुम हो के वेख नज़ारा। त मुर्शिद जी सूरत में जॾहिं मुरीद थी वञे न ऐं महसूसु थिए जॾहिं उन माण्हू खे ॾिसो त उनखे महसूसु थिए फलाणी शख़्सियत नज़र अचे पोइ उहे फ़क़ीर थी वेंदा गुम थी वेंदा आहिनि पंहिंजे मुर्शिद में। त चवण जो मक़सदु इहो आहे त इन माण्हू खे दुआ आहे ऐं ही माण्हू प्यार करे थो पंहिंजे मुर्शिदनि सां उन्हनि जी निस्बत सां ई हले थो ऐं उन सुनत ते हले थो जंहिंजे करे हिन माण्हू खे हेठां ई ऐं उहो पाबो मोहबत प्यार वारो असर मिले थो असांखे। ऐं यकीन ॾियारो त मां तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजी आदत कोन्हे मां कंहिंजी ख़ुशामद न कंदो आहियां पर हिन सां रूहानी लगाव आहे। कोन पुछे को ज़ात जेके आयासीं जी विया। तमामु क़ीमती वक़्तु असां वठूं पिया ऐं हिन वक़्तु दुबई सऊदी अरब अमान कतर खां ऐं इंडिया जे कच्छ भुज वारे इलाइक़े जा असांजा सिंधी समाजड़ा सॼण पंहिंजे आलमी उताक में गॾु आहिनि। तव्हां हिन आलमी उताक सोशल मीडिया जो हिकिड़ो अदबी सिलसिलो असां शुरू कयो आहे त उन सोशल मीडिया जे सही इस्तेमालु ऐं हिन सोशल मीडिया जे ज़रिए सां असां जेको हीउ अदबी सिलसिलो शुरू कयो आहे इन सिलसिले में असांजे ॾेही ऐं परॾेही पिरनि खे वेंदे वेंदे कहिड़ो मोहबत जो पैगाम ॾींदो? ॾिसो हाजी साहब मां पहिरीं त तव्हांखे सवेर करे तव्हांजी महिरबानी कि तव्हां मुंहिंजो आवाज़ उन्हनि पिरनि प्यारनि ताईं पहुचायो आहे ऐं तव्हां पंहिंजे हिन प्रोग्राम में मूंखे शामिल कयो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मां निहायत थोरा तव्हांजो ऐं उन्हनि दोस्तनि जो जेके हीउ मुंहिंजो आवाज़ु ॿुधनि था जन दोस्तनि खे हींअर मुंहिंजो आवाज़ु उन्हनि जे समातनि ते पहुचे थो मां उन्हनि सभिनी सॼणनि खे छो त तव्हां अदबी माण्हू आहियो अदबी प्रोग्राम जे नाले सां हिकिड़ो प्रोग्राम कयो अथव ऐं तव्हांजी वॾी ख़िदमत आहे। तव्हां पूरी दुनिया खे अदब खे गॾाए पूरे माण्हुनि में मोहबत जो हिकिड़ो पैगाम ॾियो था ऐं सॼे आलम इंसान खे तव्हां गॾु करे ऐं सुठनि माण्हुनि जो हिकिड़ो सुंग ठाहियो आहे।
इन जे लाइ मां तव्हांखे मुबारकबाद पेश कयां थो ऐं सभिनी ॿुधंदड़नि खे जेके तव्हांजे प्रोग्राम ॿुधनि था ऐं जेके तव्हांजे प्रोग्राम में शामिल थियनि था उन्हनि सभिनी खे मां मुबारक ॾियां थो। इहे सभु वॾा माण्हू आहिनि जो अहिड़े प्रोग्राम में उहे शामिल थियनि था। महिरबानी कुर्ब लख लाइक़ तव्हांजो क़ीमती वक़्तु वरितो साईं, वॾी महिरबानी साईं। महिरबानी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। जी सजणों, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सिंध जे तमामु नाले वारे कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी जी ॻाल्हि ॿोल अॼोके हिन ख़ासि प्रोग्राम में शामिल कईसीं। मूंखे उमेदु आहे तव्हां सॼण कनाईंदा हूंदा ऐं मोहतरम मुमताज़ लाशारी जे उन पैगाम खे अवां ज़रूरु ॿुधो हूंदो। लोक अदब सिलसिले जो ही 36हों प्रोग्राम ॾात धणी सां कचहरी, जंहिंमें मदीने मुनवरा खां ऑनलाइन महिमान आहिनि पंहिंजा मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडियो कासमी। पाण सां अॼोके हिन प्रोग्राम में अवां सजणनि जा सिक भरिया सनेहा ऐं प्यार भरिया पैगाम। लोक अदब सिलसिले जे हिन प्रोग्राम 36हें प्रोग्राम जो ही ॿियो हिसो आहे। पहिरें हिसे जी शुरूआत थी चुकी हुई ऐं उन्हीअ में असांजे टेक्निकल सबबनि जे करे असां अवां खां थोरी देरि जे लाइ परे थी वियासीं ऐं वरी हिन प्रोग्राम में शामिल थियासीं त मोहतरम मुमताज़ लाशारी साहब जी ॻाल्हि ॿोल अवां खे ॿुधाईसीं, जंहिं असांजे मोहतरम शाइर मोहम्मद मोहसिन चांडे जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडिया ऐं हिन लोक अदब कचहरी जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडिया। मां थोराइतो आहियां ऐं भलीकार चवां थो। मोहतरम शकील अहमद सारियो असांजे प्रोग्राम में गॾु आहिनि। इफ्तिखार अहमद मेमण अवां खे आलमी ओताक में भलीकार चऊं था। शकील सारियो लिखनि था आजिज़ रहमतुल्लाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इफ्तिखार अहमद हैदराबाद खां पाण सां गॾु आहिनि। सजण अवां जी महिरबानी। साजिद अली पाण खे ॿुधनि पिया ऐं प्रोग्राम खे पसंदि कनि पिया, अवां जी महिरबानी। मोहम्मद उस्मान महर पाण सां हिन पल प्रोग्राम में गॾु आहिनि ऐं लिखनि था सुरलीला चनेसर लतीफ़ साईं जो थिड़की पसी थोक तिरकी तकबुर में पई, अचियो अचियो अगली चए लीला खे लोक, अंदर ओभालनि सी साड़े कयाऊं सोक, बालापण जो बोक वियो वेचारीअ विसरी। साजिद अली अवां लिखियो आहे तमामु VIP प्रोग्राम, अवां जी महिरबानी। उन सां गॾोगॾु अवां सजननि में मोहतरम जाम सिंधी अवां खे बि आलमी ओताक में भलीकार चऊं था। अवां लिखियो आहे मौला आबाद रखे। सजन आमीन सुमामीन। ताहिरी नज़ीर हुसैन जलबाणी पंहिंजे प्रोग्राम खे लाइक कनि था। सजन अवां जी महिरबानी। करीम बख़्श पाण खे ॿुधनि था, लिखनि था साईं अल्लाह तव्हां खे सघ ॾिए। तव्हां जेका लोक अदब जे हवाले सां कमु कयो पिया उन में असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। करीम बख़्श वॾी महिरबानी। लख लाइक कुर्ब। असांजो दीनी स्कॉलर मोहतरम आबिद अली राजपर पाण खे ॿुधी रहियो आहे, अवां जी महिरबानी। असांजो सूफ़ी दोस्त, सहाफ़ी दोस्त, असांजो भलोड़ दोस्त लालूराई कलामा तारिक नजफ़ी जे शहर खां असांजे कोशिश अख़बार ऐं KTN जो सीनियर रिपोर्टर मोहतरम मुहर्रम चांडियो पाण सां गॾु आहे ऐं लिखनि था फैज़ल फ़क़ीर रखियल साईं जो मुरीद न बल्कि तालिब हो ऐं तालिब ऐं मुरीद में वॾो फ़र्क़ु आहे। मुहर्रम साईं यकीनन मोहतरम मुमताज़ लाशारी जे लफ़्ज़नि ते अवां मुरीद खे तालिब चओ था। हक़ीक़ी तौर ते सूफ़ीअ जी ज़ुबान पंहिंजी आहे। हिकु तरफ़ शागिर्द ऐं उस्ताद जो मरहलो आहे, ॿिए तरफ़ तालिब ऐं मतलूब जो मरहलो आहे, टे तरफ़ मुर्शिद ऐं मुरीद जो मरहलो आहे। इन सॼे सिलसिले जी अवां निशानदही कंदे रहनुमाई कई आहे। मोहतरम मुमताज़ लाशारी साहब जे उन लफ़्ज़नि ते अवां लिखियो आहे त फैज़ल फ़क़ीर लाशारी जेको हो उहो रखियल साईं जो मुरीद न बल्कि तालिब हो। यकीनन अवां पंहिंजी जाइ ते दुरुस्त आहियो ऐं रहनुमाई करण लाइ अवां जी महिरबानी। मूंखे उमेदु आहे त मोहतरम मुमताज़ लाशारी साहब अवां जे हिननि लफ़्ज़नि सां सहमत थींदा। एडवोकेट ग़ुलाम नबी चांडियो पाण सां गॾु हूंदो आहे वारह तालके ज़िले कमर शहदाद कोट खां। सजण अवां खे आलमी ओताक में भलीकार चऊं था। वाहिद बख़्श सारियो
लिखनि था ज़बरदस्त साईं वाहिद बख़्श अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। मोहम्मद ज़रीफ़ सारियो पाण सां गॾु आहे हिन आलमी उताक में ऐं तमामु बहितरीनु असांजो दोस्त हर ॾोखी दोस्त हमदर्द दोस्त। ऐं मोहम्मद ज़रीफ़ चवनि था अस्सलाम वालेकुम साईं, तमामु बहितरीनु प्रोग्राम। कुझु कम जे करे पहिरियां न पहुची सघियासीं पर पोइ बि आलमी उताक में हाज़िरी भरी, उमेद त क़बूल पवंदी। साईं मोहम्मद मोहसिन तमामु वॾो शाइर आहे। मोहम्मद ज़रीफ़ यकीनन अॼोके आलमी उताक में मोहम्मद मोहसिन पाण सां गॾु आहिनि। लंडन वारा मौलाना कमर हाशमी लंडन वारा पाण सां गॾु आहिनि। कमर हाशमी साईं अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था जो अव्हां परॾेह खां असां सां गॾु आहियो। ऐं मौलाना कमर हाशमी लिखनि था सिंधी अदब जी ख़िदमत पिया करियो। सजण अव्हां जी महिरबानी, अव्हां लंडन मां रही करे असांजे हिन सिंधी अदब जे हवाले सां असांखे शरफ़ बख़्शो था, असांजी हिम्मत अफ़ज़ाई कयो पिया। अव्हां लंडन में आहियो, असांजा कुझु दोस्त गुजरात इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े में पाण सां गॾु आहिनि। ऐं अमीर अली तुनियो पाण सां अमान कतर खां गॾु आहे, दुबई खां फारूक गॾु आहे। त साॻे वक़्तु अव्हां लंडन खां ऐं सऊदी अरब जो लोक शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन पाण सां गॾु आहे। ऐं उन मोहम्मद मोहसिन सां पंहिंजी कचहरी हले पई, अदबी कचहरी लोक अदब सिलसिले जे हवाले सां। जी मोहम्मद मोहसिन, मोहतरम मुमताज़ लाशारी जा अव्हां ॿोल ॿुधा, छा चवंदव मोहतरम मुमताज़ लाशारी जे उन्हनि लफ़्ज़नि जे हवाले सां? साईं मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि, इहो ॿुधिजो, मुंहिंजो गौर करे सभु ॿुधनि। साईं मोहतरम मुमताज़ अली लाशारी त तमामु वॾो कलाकार आहे जी, ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे। साईं शाइरी में बि जेका मूंखे हाणे जेका महिरबानी थिए थी न जी, हुन मूंखे ॿुधायो त हिन हिसाब सां आवाज़ु लिखो। सही, जॾहिं मदीना शरीफ़ में गॾु हुयासीं, पोइ मूंसां गॾु रहंदा हुयासीं, हुते साईं जन हुया, त पोइ मूंखे चयूं त अहिड़े क़िस्म जी शाइरी कर जेका इस्लाह अचे ऐं उन में मैसेज अहिड़ो हुजे जेको ॿुधण वारनि ते असरु रखे। सही, पोइ पाण मूंखे थोरो उन जी तरतीब ॿुधायूं। पोइ मिसाल जीअं घणियूं ॻाल्हियूं आहिनि, पोइ मां साईं जन खे हिकु अधु शइ ॾेखारी, पोइ चयोमांसि हे ॿुधो भला, ॾींहं के की राति चवां थी नथो सघे, या ॿिए खे मुलाक़ात चवां थी नथो सघे। वाह, खुशामद संदो जो दाद ॾेई वाह वाह वेठो करे, खुशामद संदो जो दाद ॾेई वाह वाह वेठो करे, या उन जी इनायात चवां थी नथो सघे। मां गिला जड़े गुनाह में शामिल थियां सो छो, शिकवा के सही बात चवां थी नथो सघे। बीही मदारी जे मथां वाछूं चिके वरी जादू के करामात चवां थी नथो सघे। हर उज़वे के सही चवां, मोखे भी मोह चवां, प्यारी खे अगर बात चवां थी नथो सघे। कंठा कोलाबा ऐं जुबो पाए हुजे जोगी, उनखे सैयद सादात चवां थी नथो सघे। पोइ पाण मूंखे दाद ॾिनऊं ॾाढो, मूंखे चई त इंशाअल्लाह ताला हयाती रही, हाणे वक़्तु बि कुझु निकिरी वियो आहे, न त मां अव्हांजी टोटल जेका शाइरी सभु गावां हा, पर हाणे उहो वक़्तु न रहियो आहे। हाणे वरी अहिड़ो अची वियो आहे सिस्टम इंटरनेट हे हो साईं, इहा पाण मूंसां वॾी महिरबानी कंदा हा साईं, कंदा रहंदा आहिनि साईं। ऐं हुनजी ख़ासि इनायत साईं मूंसां आहे, हू ॿुधे थो त हू हर रोज़ मूंसां साईं केॾी न केॾी महिल जेको आहे महिरबानी करे फ़ोन ते राब्तो कंदा आहिनि साईं। यकीन मोहम्मद मोहसिन, अव्हां जूं मोहबतूं आहिनि, चाहतूं आहिनि, अॼु बि ॾेही परॾेही पिरी प्यारा अव्हां जी ॻाल्हि ॿोल इल्मी अदबी गुफ़्तगू ॿुधनि पिया। जी सजणो, अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो 36हों प्रोग्राम। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, ऐं सोशल मीडिया जूं ही सभु सहूलतूं खणी करे अव्हां जे समाअतुनि ताईं ही प्रोग्राम पहुचाइण में मुख्य किरदारु आहे मोहम्मद अज़हर लाशारी जो। अॼोके हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे ॾात धणी सां कचहरी, ऐं ॾात धणी मदीने मुनवरा खां भलोड़ शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडियो पाण सां गॾु आहे। ऐं हिन खां पहिरीं अव्हां सिंध जे तमामु नाले वारे कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन मोहम्मद मोहसिन जे हवाले सां ॿुधायो त ही असुल में हिननि ते ख़ासि महिरबानी आहे मथां जी, ऐं उन ख़ासि महिरबानी तहत पाण जेको आहे सो ख़ासि तौर ते लोक शाइरीअ में ऐं इस्लाही शाइरीअ में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। मां थोराइतो आहियां उन्हनि सजणनि जो जेके ॾेह परॾेह खां पाण खे ॿुधनि पिया। मोहतरम मोहम्मद उस्मान महर साहब लिखनि था त हिन वक़्तु असां सां गॾु प्रोग्राम में हमादुल्ला महर
अब्दुल सत्तार महर, अब्दुल वहीद सुमरो, मोहम्मद साथी महर, मिल्ट्री रोड सखर खां ॿुधी रहिया आहियूं। मोहम्मद उस्मान अव्हां जी समूरी संगत जूं महिरबानियूं, सॼे सुंग जूं महिरबानियूं। मोहतरम मुमताज़ लाशारी जी ॻाल्हि ॿोल खे अव्हां ॿुधो। हाणे अचो त मोहतरम मुमताज़ लाशारी जे ख़ूबसूरत आवाज़ में अॼोके ॾात धणी जंहिंसां पाण कचहरी करे रहिया आहियूं, मोहम्मद मोहसिन चांडिया जी शाइरी अव्हां जे समातुनि ताईं पहुचायूं था। मोहतरम मुमताज़ लाशारी जो आवाज़ ऐं मोहम्मद मोहसिन जी ख़ूबसूरत शाइरी। शायर हाजी मोहसिन चांडियो मेहर जो शायर आहे, मदीने में रहे थो ऐं हिन कलाम में बि पाक मुल्क जी ख़ुशबू आहे। मां पंहिंजे प्यारे दोस्त मोहसिन चांडियो साहिब जो हीउ कलाम पेश करियां थो। यकीनन अव्हां सभिनि खे ज़रूरु वणंदो। अचो त मोहसिन जो कलाम तव्हांजे आॾो हाज़िर करियां थो। दिलि जो हुज़ूर सां ॿुधिजो। वारनि सां वेहंदो कर, न कर नापाक नज़रुनि खे सतर वारनि सां वेहंदो कर। लोहारनि जे भठी वेझो, ओ लोहारनि जी भठी वेझो, बदल चिणगो लटा चिणगो। लोहारनि जी भठी वेझो, बदन चिणगू लटा चिणगू। अतर हारियो बि फ़ाइदो आहे, अतर वारनि सां वेहंदो कर। ओ ख़ुदा हर चीज़ ॾियारी अथई त बि कुनो थोकी न जो चाढ़ी। सब्र वारनि सां वेहंदो कर, शुक्र वारनि सां वेहंदो कर। इहे सर्दियूं इहे गर्मियूं जवाननि कहाणी जूं हिने। इहे सर्दियूं इहे गर्मियूं जवाननि कहाणी जूं हिन। छॾे ॾे बुज़दिलनि जी भर, जिगर वारनि सां वेहंदो कर। अंधनि आॾो रोअण आज़मी, अखियुनि जो ज़्यान थो सॾिजे। ओ रखनि जेकी नज़र दिलि ते नज़र वारनि सां वेहंदो करे। मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई, मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई। ईअं सजण नाहे कबो, ईअं सजण नाहे कबो। मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई, मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई। ईअं सजण नाहे कबो, ईअं सजण नाहे कबो। माण्हू मूं ते छो थो खिलाई, माण्हू मूं ते छो थो खिलाई। ईअं सजण नाहे कबो। मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई, मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई। ईअं सजण नाहे कबो, ईअं सजण नाहे कबो।
लुक अचां छो थो लॼाई हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो माण्हू ते छो थो खिलाई माण्हू ते छो थो खिलाई हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो सज़ा ॾे पोइ सज़ा ॾे रोज़ सी भली पोइ सज़ा ॾे पोइ सज़ा ॾे पोइ सज़ा ॾे ॻाल्हि कहिड़ी ते नथो ॻाल्हाई ॻाल्हि कहिड़ीअ ते नथो ॻाल्हाई हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो माण्हू ते छो थो खिलाई छो थो खिलाई हीअं सजण नाहे कबो मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो मुंहिंजे साम्हूं छो भला हिन भरी महफ़िल में मोहसिन मुंहिंजे साम्हूं छो भला गैर सां हथ थो मिलाई गैर सां हथ थो मिलाई हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो माण्हू ते थो खिलाई छो थो खिलाई हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो हीअं सजण नाहे कबो मूंखे ॾिसी मुंहुं थो लिकाई सजण नाहे कबो। प्रोग्राम आहे आलमी उताक ऐं मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सोशल मीडिया सहूलतकार तौर मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। लोक अदब सिलसिले जो 36हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे ॾात धणी सां कचहरी ऐं ॾात धणी ऐं अॼोके हिन महिमान जो नालो आहे मोहम्मद मोहसिन चांडियो। मदीने मुनवरा खां ऑनलाइन उन सां कचहरी हली रही आहे। अवां सजणनि जा सिक भरिया सनेहा ऐं प्यार भरिया पैगाम मूं वटि क़दुरु आहे। अवां जिन प्यार भरियनि पैगामनि ऐं सिक भरियनि सनेहनि जो मदीने मुनवरा खां मोहतरम गुलहसन गुल सोलंगी लिखनि था। इस्तिलाही शाइर तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे।
ऐं उन सां गॾोगॾु असांजो एडवोकेट ग़ुलाम नबी चांडियो चवे थो मानवारा अॼु साईं उमेद त ख़ुशि खुरम हूंदा आलमी उताक जा प्रोग्राम कुझु ॿुधण खां रहिजी विया अथमि जंहिंजो अहसासु अथमि अहमद ख़ान मदोश जी शाइरी जेकॾहिं लाइब्रेरी जे रिकॉर्ड में हुजे त ॿुधाइण जी नवाज़िश कंदा। जी सजण बिल्कुलु। ऐं असांजो मोहम्मद उस्मान महर मोहम्मद ज़रीफ़ सारियो साहिबु पाण चवनि था तमामु बहितरीनु शाइरी ऐं तमामु ख़ूबसूरत आवाज़ मोहतरम मुमताज़ लाशारी साहिब जो ऐं अवां जी बहितरीनु काविश। असांजे मोहतरम मोहम्मद उस्मान महर एडवोकेट ग़ुलाम नबी साहिब जे फरमाइश तहत तख़लीक़ मोकिली आहे। अहमद ख़ान मदहोश जी ॾिसी थो त नज़रुनि जी ताबश थी मारे लंघी थो त दर्शन जी ख़्वाहिश थी मारे अखियुनि खे बि कहिड़ो ॾिजे ॾोह मदहोश अखियुनि खे बि दिलि जी सिफ़ारिश थी मारे। मोहतरम एडवोकेट ग़ुलाम नबी साहिबु अव्हां जी फरमाइश असांजे अखियुनि ते ऐं अव्हां लिखी मोकिलियो आहे जंहिंखे दौर दर्द जो सबक़ सूर पढ़नि पनो सो पढ़नि जंहिंसां पसंदि पिरीअ खे। अहमद ख़ान मदहोश जी शाइरी अव्हां जी फरमाइश ते मोहतरम मुमताज़ लाशारी जे ख़ूबसूरत आवाज़ में अव्हां जी फरमाइश जो पूराओ कयूं था ऐं उन खां बाद कचहरी जारी रहंदी अॼोके मुख्य महिमान ख़ासि महिमान मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडिया सां। मोहतरम एडवोकेट ग़ुलाम नबी चांडिया साहिब जी फरमाइश ते अव्हां जी फरमाइश ऐं ख़्वाहिश जो पूराओ कंदे अव्हां जे लाइ हिकु भेरो ॿीहर अहमद ख़ान मदहोश जी शाइरी मोहतरम मुमताज़ लाशारी जो आवाज़।
लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 36हें प्रोग्राम आलमी उताक में देसी ऐं परदेसी पिरिन खे आजिज़ लाशारी तरफ़ां हिकु भेरो वरी सिक भरियो सलाम। ही प्रोग्राम अवां जे लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जे तरफ़ां पेश कयो वेंदो आहे। आलमी उताक में अवां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। जेकॾहिं अवां चाहियो था त लोक अदब ऐं सिंधी ॿोलीअ जो पैगाम घर घर ऐं समूरनि सान्याह वंदनि वटि पहुचे त पोइ हिन प्रोग्राम आलमी उताक खे वधि खां वधि शेयर करियो ऐं बणिजो क़ौमी अदब ऐं क़ौमी ॿोलीअ जा ख़ैरु ख़्वाह। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो 36हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे ॾात धणी सां कचहरी ऐं अॼोको हिन आलमी उताक जो महिमान शाइर आहे मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडियो। जी मोहम्मद मोहसिन मोहतरम मुमताज़ लाशारी जे ख़ूबसूरत आवाज़ खे शामिल कयोसीं ऐं सजणनि जी फरमाइश बि शामिल थी। हाणे अवां पंहिंजी ॾाहप जी ॾात मां कुझु असांखे ॿुधायो शाइरीअ मञा। सुठो आहे त नेकी कजे उन्हीअ सां। वाह। नेकी कजे उन्हीअ जी जंहिंसां सफ़र कजे। वाह वाह। नेकी कजे उन्हीअ जी जंहिंसां सफ़र कजे बेफ़ाइदी बकवास खां बाक़ी हज़र कजे। वाह वाह। दानिशमंदन सां दोस्ती आहे अकुलमंदी। दानिशमंदन सां दोस्ती आहे अकुलमंदी बेसुरी संगत जट जी उन खां क़दर कजे। हे साईं मां ख़ासि अवां जे लाइ चवां थो त अवां जेके दानिशमंद आहियो न उन्हनि सां दोस्ती करणु हिकिड़ी अकुलमंदी आहे। यकीनन दानिशमंद असांजे सिंध में तमामु खोड़ सारा रहनि था। मां त उन्हनि सभिनी दानिशमंदनि जो ख़िदमतगार आहियां ऐं अवां जी महिरबानी जो अवां इहो चोसिटो ख़तो मुंहिंजे नाले सां मनसूब कयो। अवां जा लख लाइक़ अवां जूं मुहबतूं कुर्बतूं चाहतूं आहिनि ऐं अवां जे हिन अॼोके प्रोग्राम में असांखे ॾेही परॾेही सजण ॿुधनि पिया उन्हनि जा मैसेज शामिल कंदा हलूं। पाण खे ॿुधनि पिया एडवोकेट मोहतरम ग़ुलाम नबी चांडियो साहिबु ऐं उन जी फरमाइश ते असां हिकु भेरो वरी मदहोश जी शाइरी अहमद ख़ान मदहोश जी शाइरी मोहतरम मुमताज़ लाशारी जी आवाज़ में शामिल कईसीं ऐं उन सां गॾोगॾु मोहम्मद ज़रीफ़ सारियो लिखनि था तमामु बहितरीनु शाइरी तमामु ख़ूबसूरत आवाज़। मोहम्मद उस्मान महर साहिबु अव्हां जी मोकिलियल मदहोश जी शाइरी असां शामिल करे चुका आहियूं ऐं उन सां गॾोगॾु पाण सां गॾु आहिनि सिंध जा तमामु नाले वारा तइलीमदान ऐं तमामु बहितरीनु इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जा पारखू असांजा मोहतरम मोहसिन दोस्त साईं अब्दुल गफ़ार भलाई साहिबु जामशोरे मां ऐं साईं अब्दुल गफ़ार भलाई साहिबु लिखनि था साईं सलाम। ही शाइरी मुंहिंजे बाबा साईं मोहम्मद इब्राहिम भलाई जी आहे जंहिंमें को बि टुॿको न आहे। सुवाल सुण मालिक अता कर हर इल्म वो अमल। सुवाल सुण मालिक अता कर हर इल्म वो अमल करम कर हरदम हलाए गस सहिल। यानी आसान गस ते पंहिंजो करम करे असांखे हला। यकीनन साईं अब्दुल गफ़ार अव्हां जे बाबा साईं जी तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं इहो वंड असांजे हिन आलमी उताक में रोज़ाना वंडींदा रहंदव। तव्हांजी महिरबानी थींदी। साजिद अली पंहिंजे हिन प्रोग्राम खे ॿीहर जॉइन कयो आहे। मुतवाज़ सयाफ़ पाण सां इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां गॾु आहिनि ऐं चवनि था ज़बरदस्त अदा। सयाफ़ अव्हां जी महिरबानी अव्हां उतां इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां असांखे ॿुधो पिया। हिकु तरफ़ अव्हां हिंदुस्तान खां ॿुधो पिया ॿिए तरफ़ अरबुस्तान जो शाइर अॼोके हिन असांजे आलमी ओताक में महिमान आहे
ऐं यकीनन उन महिमान जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं आहिनि। सखर खां असांजो मोहतरम दोस्त मोहम्मद उस्मान महर साहब फरमाइश कई आहे सोढल फ़क़ीर जी मोहम्मद उस्मान हिकु तरफ़ मदीने जो महिमान हुजे, ॿिए तरफ़ हिंदुस्तान जा ॾाढा ॾाढणी ॿुधंदड़ हुजनि। अवां सखर में असांखे ॿुधो ऐं फरमाइश कयो। अवां जी कीअं थी सघे थो त असां फरमाइश पूरी न कयूं। सोढल फ़क़ीर जो आवाज़ अवां जे समातुनि ताईं अवां जे ख़्वाहिशुनि ऐं अवां जे फरमाइशुनि मुताबिक़ अवां जे लाइ पेश कयूं था। प्रोग्राम आहे आलमी उताक। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो 36हों प्रोग्राम अव्हां जे समातुनि ताईं सोढल फ़क़ीर जो आवाज़ पहुची रहियो आहे। रुअण खां घणो
लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 36हें प्रोग्राम आलमी उताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि खे हिकु भेरो वरी सिक भरियो सलाम। लोक अदब सिलसिले जो अॼोको 36हों प्रोग्राम डात धणी सां कचहरी, जंहिंमें महिमान शाइर मोहम्मद मोहसिन चांडियो। मोहम्मद मोहसिन सां गॾोगॾु असांजे अॼोके हिन प्रोग्राम में सिंध जा तमामु मशहूरु कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी साहब जन बि शामिल थिया, जन पंहिंजे मुहबतुनि सां शफ़क़तुनि सां नवाज़ियो। मोहम्मद मोहसिन जे हवाले सां बि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयूं त गॾोगॾु असांजे हिन प्रोग्राम आलमी ओताक जे हवाले सां बि संदन तमामु बहितरीन राय रही। मोहम्मद मोहसिन साईं प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं वञे पियो ऐं अव्हां जी वॾी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे ऐं मदीने मुनवरा खां अॼोके असांजे हिन प्रोग्राम में अव्हां महिमान बणियल रहिया। हाणे वेंदे वेंदे अव्हां पंहिंजे मुहबत जो असांजे सामईन खे कहिड़ो मैसेज ॾींदव? मां प्यारन मां जवारन ऐं सबा जन जो गुलाम, मां सजन सभिनी सुरीलन ऐं सबा जन जो गुलाम। अर्ज़ इहो आहे त साईं अवां हिन महिल जेको इहो कमु अॻु में थियणु खपे। हा साईं, इहा अव्हांखे मालिक महिरबानी कमु खे कयूं अचो इंशाअल्लाह ताला। असां बि ईंदासीं उस्ताद मुमताज़ सां गॾिजी हिन कम खे वठंदासीं। जेकॾहिं लोक अदब आहे त पोइ असां बि आहियूं, सिंध बि आहे, सिंधी बि आहियूं, ॿोली बि आहे। जेकॾहिं लोक अदब न आहे, तहज़ीब न आहे त न असां आहियूं न ॿोली आहे साईं। बिल्कुलु, अव्हां जी महिरबानी मोहम्मद मोहसिन। अव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, ॾेही ऐं परॾेही पिरियुनि खे अव्हां पंहिंजी शाइरी ॿुधाई, पंहिंजे ज़िंदगी जे हालात खां वाक़िफ़ु कयो ऐं यकीनन अव्हांजो इहो पैगाम असांजे देसी परदेसी पिरियुनि ॿुधो हूंदो त जेकॾहिं लोक अदब आहे त सिंध आहे, सिंध आहे त धरती आहे, धरती ऐं देशवासी रहंदा त असांजी सकाफ़त रहंदी। यकीनन इन्हीअ ते लोक अदब सिलसिले जो 36हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू हुयो डात धणी सां कचहरी ऐं मुख्य महिमान हुया मदीने मुनवरा खां असांजा तमामु नाले वारा शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो साहब जन। उन्हनि सां गॾोगॾु मोहतरम मुमताज़ लाशारी पंहिंजा वीचार वंडिया ऐं मोहतरम मुमताज़ लाशारी जे ख़ूबसूरत आलाप ऐं अंदाज़ खे बि शामिलु कयोसीं। अॼोके हिन प्रोग्राम में वरी नए मोड़ ते कंहिं नए प्रोग्राम नए मौज़ूअ सां नई शख़्सियत सां अव्हां सां गॾु हुआसीं। इन्हीअ ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी खे इजाज़त ॾींदा। जाॾे पैर तारे ख़ैर, अल्लाह वाहे।